प्रोग्राम क्राइम रिपोर्ट में मां जो मेज़बान अब्दुल ख़ालिक मंगी। प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त कराची शहर अंदरि ट्रैफ़िक हादसनि में 150 खां वधीक इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थी चुकियूं आहिनि, जॾहिं त टैंकर, ट्रालर ऐं उन सां गॾोगॾु डंपर जेके ड्राइवर आहिनि उहे शहर अंदरि स्पीड सां गाॾियूं हलाइनि था ऐं मोटर साइकिल सवार जेके आहिनि उनखे कुचलनि पिया ऐं केतिरा ई जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि। हिकु तरफ़ ट्रालर ऐं टैंकर माफ़िया जे ख़िलाफ़ु जॾहिं पुलिस कार्रवाई करे थी त हू बि रोडनि ते एहतिजाज कनि था ऐं मुख़्तलिफ़ जेके ऑफिसर्स आहिनि या सिंध हुकूमत आहिनि उन्हनि मुसलसल असांखे नज़र अचे पियो त हू ब्लैकमेल कनि पिया। जॾहिं त सिंध पुलिस बि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाइयूं करे पई, ख़ासि करे DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह जेको आहे त उन्हनि ख़िलाफ़ु केतिरी कार्रवाई कयूं आहिनि। ॾिसिजे त पुलिस इन ते कंट्रोल कराए सघे थी या न। कराची जा रहवासी हिन वक़्तु परेशान आहिनि, छाकाणि त जेके इहे हैवी गाॾियूं आहिनि इहे शहर अंदरि इंसानी जानियुनि सां खेॾी रहियूं आहिनि ऐं स्पीड सां हलण करे ख़ासि करे हू मोटर साइकिल सवार जेके आहिनि शहरी उन्हनि खे जेको आहे त टकर हणनि थियूं। ऐं ॿिए तरफ़ मां खे इहो बि ॿुधायां त मोटर साइकिल सवार जेके आहिनि शहरी उहे बि पंहिंजो ख़्यालु नथा कनि। फैमिलियुनि सां गॾु 5 खां 4 ॼणा बि असांखे नज़र अचनि पिया, 2-3 नंढड़ा मासूम ॿार ऐं पंहिंजी फैमिली घरवारी सां गॾु जेको आहे त मोटर साइकिल ते घुमंदे नज़र अचनि पिया। ऐं केतिरा ई मोटर साइकिल सवार अहिड़ा बि आहिनि जेके मोटर साइकिल स्पीड सां हलाइनि था ऐं हू टर्न अहिड़ा कनि था त जेको आहे त हू एक्सीडेंट जो निशानो बणनि था। ख़ासि करे कराची शहर अंदरि मोटर साइकिल जी जेका सवारी आहे उहा तमामु घणी आहे। मोटर साइकिल सवारनि खे बि घुरिजे त हू पंहिंजो ख़्यालु रखनि, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखनि ऐं जेके नौजवान आहिनि उन्हनि खे जॾहिं पंहिंजा वालिदीन मोटर साइकिल ॾियनि त उन्हनि ते नज़र रखनि त हू कीअं हलाईंदा, छाकाणि त केतिरा ई नौजवान अहिड़ा आहिनि जेके असांखे मेन जेको रोड आहे जेको कराची शहर जो 24 कलाक हलंदो आहे, शाहराह फैसल ते राति जे टाइम असांखे नौजवान व्हीलिंग कंदे बि नज़र अचनि पिया ऐं हू पंहिंजी जानियुनि सां खेॾी रहिया आहिनि। इन समूरे मामले ते हिन वक़्तु असांखे टेलीफोन ते जॉइन कयो आहे DIG ट्रैफ़िक सैयद पीर मोहम्मद शाह। अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम अस्सलाम। सर काफ़ी अरसे खां कराचीअ में ट्रालर हुजनि या टैंकर उहे जेको आहे टकर हणी मोटर साइकिल सवार खे कुचलाइनि पिया। इन हवाले सां ॿुधो आहे त जेके ट्रालर आहिनि ऐं टैंकर आहिनि उन्हनि अंदरि जेके आहिनि कैमरा नस्ब कया वेंदा त इहो प्रोसेस केतिरे अरसे में मुकमिल थींदो ऐं कराची शहर अंदरि जेके हादसा आहिनि उहे बि रोज़ जो मामूल बणियल आहिनि। त ट्रैफ़िक जे हवाले सां कहिड़ा कानून जोड़िया विया आहिनि ऐं कहिड़ी हिकमत अमली अमां जोड़ी आहे? हिन में असल में जेके बि असांजी हैवी ट्रैफ़िक्स आहिनि जंहिंमें टैंकर, ट्रेयर या डंपर्स, इहे शामिल आहिनि, ट्रक्स आहिनि, इन्हनि सभिनी में असां ट्रैकर्स फिट करायूं था। इन्हनि खे असां टाइम ॾिनो आहे 1 तारीख़ ताईं। त जेको हिन में फिट कराईंदा पंहिंजा ट्रैकर, उनजी जेका स्पीड लिमिट हूंदी उहा मॉनिटर थींदी ऐं उहा जॾहिं कोई 30 जी स्पीड खां मथे वेंदो त उनखे प्रॉपर चालान थींदा। उहे गाॾियूं ज़ब्त कयूं वेंदियूं। उन्हनि खे असां हिते इम्पाउंड यार्ड ठाहियो आहे जंहिंमें हिन महिल ताईं 200 गाॾियूं असां पंधु करे चुकिया आहियूं ऐं पोइ हिननि जी प्रॉपर फिटनेस थींदी। हिन जा ड्राइवर आहिनि अक्सर जेको आहे इहो नशो करनि था या निंड काफ़ी लॉन्ग आवर्स जी ड्राइविंग करनि था पिया, त हुननि जे लाइ असां डोप टेस्ट रखिया आहिनि जेके रैंडमली असां कंदासीं ऐं अगरि कंहिंजो बि अगरि पॉज़िटिव टेस्ट थो अचे त हुनजे ख़िलाफ़ बि FIR थींदी। सिमिलरली असां हिननि खे जेके साइड में जेके अंडर रन्स हूंदा आहिनि, प्रोटेक्शन गार्ड्स, ख़ुदा न ख़ास्ता कोई अगरि गाॾी में वेझो का मोटर बाइक थी त टायरनि जे हेठियां न अची सघे, उहे हिननि लाइ गार्ड्स हिननि खे असां पाबंद कयो आहे त लॻाइनि। ऐं डेस्क एम्स, रियर एम्स ऐं बिहेवियर कैमराऊं आहिनि जेके असां हुननि खे पाबंद कयो आहे 1 तारीख़ ताईं। त हर क़िस्म जी HTV, LTV, PSVT गाॾी जेका आहे उहा उन में पंहिंजो इंस्टॉल कराईंदा। पोइ उनजे थ्रू असां उनजे बिहेवियर खे बि मॉनिटर कंदासीं त ड्राइवर आहे मिसाल फ़ोन ते ॻाल्हाए थो या सिगरेट पीए थो या को उबासी ॾिए थो त उहो बि कैमरा जेके आहिनि नोटिफाई कंदियूं असांखे ऐं पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ बि असां कार्रवाई कंदासीं। त सर जेके आहे असांजो सॼो सिस्टम। सर इहे जेके मोटर साइकिल सवार आहिनि उहे ख़ासि करे हेलमेट इस्तेमालु नथा कनि ऐं फैमिलियुनि सां 5 ॼणा बि असांखे नज़र अचनि पिया जेके मोटर साइकिल ते सवारी कनि पिया, जंहिंमें हुनजा मासूम ॿार बि आहिनि ऐं हू पंहिंजी घरवारी सां हुननि ते वञनि था। त छा मोटर साइकिल सवारनि ते बि के कानून लागू कयो विया आहिनि त जेकॾहिं को मोटर साइकिल हलाए त उहो हेलमेट लाज़मी पाए? काफ़ी अरसे खां कराची शहर अंदरि इहे कार्रवायूं थियूं, वरी अचानक थियण खां पोइ वरी चुप थी वञनि। त हिन वक़्तु तव्हां कहिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे त मोटर साइकिल सवारनि ख़िलाफ़ बि
जेको आहे त के कार्रवायूं थींदियूं? जी, हाँ, बिल्कुलु त मोटर बाइक ते ॿिनि खां वधीक सवारी बिल्कुलु असां टोलरेट न कंदासीं। ऐं अगरि ॿ माण्हू वेठा आहिनि त ॿिनी ते जेसिताईं हेलमेट न हूंदो तेसिताईं उहा गाॾी ज़ब्त थींदी, जेसिताईं उहो वरी हेलमेट न ईंदा ऐं उन्हनि जी जेका आहे रजिस्ट्रेशन प्लेट ऐं लाइसेंस को आहे ड्राइवर जो उहो असां ॾिसंदासीं। हा, हिन में असांखे सख़्तु फ़ैसिला करणा पिया आहिनि ऐं कंदासीं हिननि ते अमल। ऐं ॿियो असां कैमराऊं अहिड़ी लॻायूं था जेके मॉनिटर कंदियूं उन्हनि खे AI बेस्ड हूंदियूं। उहो असांजे सेफ सिटीज़ प्रोजेक्ट आहे, इनशाला नेक्स्ट फ्यू मंथ्स में उहो सभु कैमराऊं बि लॻी वेंदियूं, जंहिंसां पोइ जेको बि वायलेशन थींदी त उन्हनि जे घरनि ते टिकिट्स वेंदा। कॾहिं उहे पैसा न भरंदा त पोइ उन्हनि जा पैसा वधंदा वेंदा ऐं 3 महीननि ताईं न भरंदा त पोइ शनाख्ती कार्ड बि ब्लॉक थी वेंदो। हिन क़िस्म जी असां काफ़ी मॉडर्न चेंजिस आणियूं था इंशाअल्लाह ताला। उन सां कोई माण्हू बि रोड ते इवन लेन बि चेंज कंदो त हीअ फ़ोटो सिधी तस्वीर घर ते पहुचंदी ऐं पोइ उन वरको सां वरी मौक़ो न हूंदो उनखे जेको आहे न भराइण जो। इन जे करे इहे सख़्तु फ़ैसिला आहिनि जेके हुकूमत कया आहिनि, इंशाअल्लाह ताला उनखे असां अमल दरामद करायूं। ऐं सर हेवी ट्रैफ़िक शहर में कहिड़े टाइम दाख़िल थींदी? पहिरियां त राति जो 11 वॻे खां सुबुह जे टाइम ताईं हेवी ट्रैफ़िक जो जेको टाइम हुयो त हिन वक़्तु बि उहो टाइम आहे या उन टाइम खे बि चेंज कयो आहे तव्हां? इहे असल में 6 खां सुबुह शाम जो राति जो 10 खां सुबुह 6 ताईं इहो टाइम आहे शहर में दाख़िल थियण जो। कराची जेको आहे न उनखे असां शहर न सम्झंदा आहियूं। सही, उहो जेको आहे उन में 7 इंडस्ट्रियल एरियाज़ आहिनि। सही, तफ़सीली जीअं बाईपास आहे या काटकी आहे की वारो सर, या साइट एरिया आहे, ये लालरी वारो साइट ते 24 कलाक हलंदियूं आहिनि गाॾियूं। सही, पर हाणे बदकिस्मती आहे उते आवाम बि रहे थी पई त ODA में बि अगरि हलनि थियूं आवाम खे नज़र अचनि त उहो ई सम्झनि था त इहे त ग़ैर क़ानूनी थी वञनि। सही, त जेको शहर जो एरिया आहे उहो पीस संग जो गुलशन आहे, जोहर आहे, जी सर, सराय फैसल आहे, कीस्टन आहे, सदर आहे, टीची आहे, इहो जो हुई इनखे असां या नाज़माबाद आहे, इनखे असां चवंदा आहियूं शहर जो एरिया। बाक़ी जेको आहे बसि किरदाई में चौधारी पीढ़ी अचो पिन कासिम खां वठी करे नादरन बाईपास, मारीपुर, केमाड़ी, कोरंगी, इहो सॼो जेको आहे शहर जो हिसो न आहे। सही, पोइ हिते वरी माण्हू सम्झंदा न आहिनि, उहे इहे सम्झंदा आहिनि शायदि इहे जेके गाॾियूं हलनि थियूं उहे पैसा ॾेई थी या रिश्वत ॾेई थी। इहा अंडरस्टैंडिंग आहे उहा ॾाढी ॾुखी आहे माण्हुनि खे सम्झाइण। पर बहरहाल हिननि जो टाइम राति जो 10 खां सुबुह जो 6 ताईं। ऐं सर मुसलसल असांखे ॾिसण में बि अचे पियो त टैंकर या ट्रॉलर या डंपर जीअं मां ॿुधायो त हिननि जी जेके यूनियन आहिनि या हिननि जो जेको सदर आहे उहो मुसलसल जेको आहे त हुकूमत खे बि ब्लैकमेल करे पियो, पुलिस खे बि करे पियो। जीअं उन ॾींहुं नाज़माबाद में हिकु वाक़ियो पेश आयो जेको आहे त उतां मशरल माण्हुनि 10 गाॾियुनि खे साड़ियो। उन खां पोइ जेको आहे डंपर एसोसिएशन पारां सोराब ॻोठ वारो इलाइक़ो बंदि कयो। त छा उन्हनि जे एसोसिएशन सां बि अव्हां जूं ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि त जेके बि हिन में मुलविस ड्राइवर हूंदा उन्हनि ख़िलाफ़ु अव्हां कानूनी कार्रवाई कंदा या वरी उहे साॻियो ई पुलिस खे या हुकूमत खे जेको आहे त ब्लैकमेल कंदा त उन्हनि ख़िलाफ़ु का कार्रवाई न थिए? न हीअं त थी कोन थो सघे, एक्सीडेंट थिया या माण्हू असां कार्रवाई तमाशी करणु इहे एतिरी आहे कमज़ोर गवर्नमेंट। सभिनी जे ख़िलाफ़ु कार्रवाई गाॾियूं बंदि, ड्राइवर जेल में वेंदा, मालिक जा नाला FIR में ईंदा, तॾहिं इहे सुधरंदा। न त भई जेको आहे न मामिलो हिन महिल जंहिं सूरत हाल ते आहे उन खां पोइ ते न वञिबो, इंशाअल्लाह अॻिते वञिबो। ऐं जेके गाॾियूं फिट न आहिनि उनखे असां वॾो हिकिड़ो इम्पाउंड यार्ड ठाहियो आहे, 200 खां वधीक वॾियूं गाॾियूं हुते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे असां बंदि कयो आहे। पोइ उन्हनि जी रजिस्ट्रेशन कैंसिल था करायूं, भले उहो पंजाब जी रजिस्ट्रेशन हुजे, बलोचिस्तान जी हुजे, KP या सिंध जी हुजे। असां सभिनी सेक्रेटरीज़ खे लिखियो आहे, इंशाअल्लाह ताला हिन जी रजिस्ट्रेशन कैंसिल थींदियूं। इहे सभु 3 दफ़ा वरी रोड ते न चढ़ंदा इंशाअल्लाह। वॾी महिरबानी सर प्रोग्राम में जॉइन करण लाइ। DIG ट्रैफ़िक सर पीर मोहम्मद शाह जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु आहे त डंपर माफ़िया हुजे या उन सां गॾोगॾु टैंकर ऐं ट्रॉलर माफ़िया आहे उन ख़िलाफ़ु जेको आहे त हू कार्रवाई कंदा ऐं जेके ड्राइवर जेको आहे त उन ते अमल न कंदा त उन्हनि ख़िलाफ़ु बि जेको आहे त हू कार्रवाई कंदा। हिन वक़्तु 200 खां वधीक जेके गाॾियूं आहिनि उहे पकड़ियूं वियूं आहिनि ऐं टैंकर ट्रॉलर ऐं डंपर में जेको आहे त कैमराऊं न सभु थींदियूं ऐं 1 तारीख़ ताईं उन्हनि खे जेको आहे टाइम ॾिनो आहे। 1 तारीख़ ताईं उन्हनि जेको आहे अमल न कयो त उन्हनि ख़िलाफ़ु
कार्रवाई कई वेंदी, जॾहिं त सैयद पीर मोहम्मद शाह जो इहो बि चवणु हो त जेके इंडस्ट्री ज़ोन आहिनि कराची में 7 इंडस्ट्री ज़ोन आहिनि, उन्हनि में जेके गाॾियूं वॾियूं हलनि पियूं त कराची शहर जा रहवासी इहे चवनि था त ट्रैफिक पुलिस रिश्वत वठी करे ऐं उहे गाॾियूं हलाए थी, पर इंडस्ट्री ज़ोन में 24 कलाक गाॾियूं हली सघनि थियूं। बाक़ी शहर जा जेके इलाइक़ा आहिनि जंहिंमें सदर, गुलशन, गुलिस्तान ऐं जोहर या ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उते जेको आहे त वॾियुनि गाॾियुनि ते पाबंदी आहे। राति 10 वॻे खां सुबुह 6 वॻे ताईं जेको आहे त उहे गाॾियूं शहर अंदरि दाख़िल न थींदियूं। जेकॾहिं के बि गाॾियूं दाख़िल थियूं त उन्हनि ख़िलाफ़ हू कार्रवाई कंदा। हिते वठूं था नंढिड़ो ब्रेक खां पोइ अचूं था वापसि। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त काज़ी अमन में हिकु वाक़ियो पेश आयो। रियाना धारे जो मथां तशदुद थियो ऐं उन जेका FIR आहे पंहिंजी ख़ाला वॾेरी नाज़ो धारे जो मथां काज़ी अमन थाणे ते जेको आहे दाख़िल कराई, जॾहिं त उनजी जेका भाणेजी आहे रियाना धारे जो, उनजो इहो चवणु आहे त वॾेरी नाज़ो जेका हुनजी ख़ाला आहे उन जेको आहे त उन मथां तशदुद करायो आहे ऐं उनखे जेको आहे त फिटो करायो आहे। जॾहिं त इहो सॼो समूरो जेको मामिलो आहे इहो काफ़ी अरसे खां वॾेरी नाज़ो धारे जो ऐं उनजी भेण गुल बीबीअ विच में हली रहियो आहे ऐं मिल्कियत जो जेको आहे त हीउ मामिलो आहे। जॾहिं त जेको आहे त गुल बीबीअ जो जेको पुटु आहे ऐं जेको आहे त सोहेल धारे जो, उनजो इहो चवणु आहे त वॾेरी नाज़ो उन्हनि खे पंहिंजी मिल्कियत जो हिसो नथी ॾिए, जंहिंजे करे हू सिविल कोर्ट में बि उन ख़िलाफ़ु केस दाख़िल सिविल कोर्ट में बि उन ख़िलाफ़ु वञी चुका आहिनि। जॾहिं त हू कराचीअ में रहंदा आहिनि, जॾहिं त उनजी जेका भेण आहे रियाना धारे जो उहा काज़ी अमन में ॾिनल आहे ऐं राति जे वक़्तु उन्हनि खे कॉल आई त उनजी भेण खे कंहिं तशदुद जो निशानो बणायो आहे ऐं हू जेको आहे त कराचीअ मां काज़ी अमन विया, जिते उन्हनि ॾिठो त उनजी जेका भेण आहे उहा बेहोशीअ वारी हालत में मिली, जंहिंखां पोइ उनखे अस्पताल इलाज लाइ वठी विया ऐं उनजो इमूलो करायो। जॾहिं त उनजी भेण इहो चयो त उनजी जेका ख़ाला आहे वॾेरी नाज़ो उनजे मथां तशदुद करायो आहे। इन समूरे मामले ते हिन वक़्तु असांखे टेलीफोन ते जॉइन कयो आहे सोहेल धारे जो, जेको वॾेरी नाज़ो जो भाणेजो आहे। अस्सलाम वालेकुम सोहेल, तव्हां सां कहिड़ो मसइलो थियो? तव्हांजी जेका भेण आहे रियाना धारे जो उन मथां कंहिं तशदुद करायो ऐं उनजो जेको केस आहे उहो अवां पंहिंजी ख़ाला वॾेरी नाज़ो मथां दाख़िल करायो आहे। इन समूरे जेको आहे वाक़े जूं कहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि, इहो मामिलो छा तां ख़राबु थियो ऐं कीअं पेश आयो जो अवां पंहिंजी ख़ाला मथां बि FIR कराई आहे, उन में कुझु ॿियनि माण्हुनि खे बि जेको आहे त FIR में शामिलु कयो आहे? सर बिल्कुलु इहो हिकिड़ो हक़ ऐं हक़ीक़त हिन में इहे आहिनि त असांजी भेण जी शादी 15 सालनि खां काज़ी अमन शहर में थियल आहे। इन खां पहिरें कॾहिं बि अहिड़े क़िस्म जो वाक़ियो न पेश आयो, लेकिन हीउ वाक़ियो असांजी वालदा जी जेका मिल्कियत आहे, जेका फोती खाते जी मिल्कियत आहे, जंहिंजा सभु वारिस आहिनि, जंहिंमें असांजी वालदा गुल बीबी ऐं वॾेरी मुख्तार नाज़ सां मशहूरु नाज़ो धारे जो, उहे सभु वारिस आहिनि। मुंहिंजी माउ हिननि खां 30 सालनि तां शराफ़त ऐं हिकु 4 दीवारी में रहंदे हिननि खे अर्ज़ मिनतूं कंदी रही त बाबा फोती खातो विरासत कानूनी शरई हिसाब सां मूंखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। लेकिन कुझु महीना पहिरें 1.5 साल पहिरें मुंहिंजी वालदा मजबूर थी हिननि ते हिकु सिविल सूट दाख़िल कयो हक़ न मिलण जे करे। हीअ सॼी उनजी कावड़ बाहि कढण जे ख़ातिर असांजी मासी नाज़ू पाण ऐं पंहिंजनि जेको हुन तां माण्हू आहे उन्हनि सां गॾिजी काज़ी अमन जे घर में घिड़ी दाख़िल थी असांजी भेण ते तशदुद कयो ऐं हुनखे चयो वियो त पंहिंजी वालदा खे इन केस तां पोइते हटा ऐं न त ॿी सूरत में असां तव्हांखे जेको आहे सो क़तल कंदासीं। अच्छा, इहो अव्हांखे जो जेको चयो था सिविल सूट बि कयो आहे त अव्हां जी जेका अमड़ आहे गुल बीबी, उनजो रेवेन्यू रिकॉर्ड में को खातो वग़ैरह आहे या इहा जेका मिल्कियत आहे उहा अव्हां जी जेको आहे नाने जी आहे या नानीअ जी आहे? उन मिल्कियत मां अव्हां जी वालदा खे हिन वक़्त ताईं केतिरो हिसो मिली चुको आहे? साईं हीउ बिल्कुलु 1993 जो खातो आहे, फोती खातो। उन में वाज़े हिसा लिखियल आहिनि, जिन में असांजी वालदा जो हिसो बिल्कुलु क्लियर आहे। हिकु
घराणो हुयो जे मां जेको आहे सो सभिनि जा हिसा वाज़े आहिनि, लेकिन हिननि जी हठ धर्मी ऐं अना परस्ती जे करे जीअं गॾियल खाता हुआ त सिर्फ़ु असांजी वालदा खे हुन टाइम 21 एकड़ ॾिना त तव्हां सभु गुज़र सफ़र कयो, बाक़ी मिल्कियतूं गॾिजी हली विराईंदासीं अॻिते। उन खां पोइ असांजी वालदा हिननि खे मुसलसल मिनथूं कंदी रही त बाबा मूंखे हाणे पंहिंजा जो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हे इनकार कंदा, बाबा अॼु असांजा झगड़ा था हलनि, अॼु कुझु खाता सिधा था कयूं, कुझु ज़मीनूं सिधियूं था कयूं, कुझु छोकिरनि जूं शादियूं था कयूं, टरकाईंदा रहिया ऐं मुसलसल मां पाण मासी नाज़ू वटि हाज़िर त मासी नाज़ू हाणे काफ़ी टाइम गुज़री चुको आहे, महिरबानी कयो, ख़ानदान जी ॻाल्हि आहे, घर जी ॻाल्हि आहे ऐं असांजी वालदा जो जेको क़ानूनी शरई सो कुदरत वारे जेको कयो आहे उहो हिनखे क़ुर पाक जे ज़रिए लिखत आहे उन में ॾिनो वञे, लेकिन मासी नाज़ू कंहिं ॻाल्हि ॿुधण जे यानी कि उन में पोज़ीशन में न हुई, जंहिंजे करे मजबूर थी असां हिकु सिविल सूट सिर्फ़ु हिकु जॻह ते एडमिट कयो। वॾेरी नाज़ो जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई काज़ी अहमद में, हुन त इहो चयो त 30 साल अॻु अव्हां जी वालदा गुल बीबी उन्हनि खां मिल्कियत जो हिसो वठी वई आहे ऐं जेको आहे त ही ॿियो दफ़ो हिसो घुरी रहिया आहिनि ऐं मां उन्हनि खे हिसो कीअं ॾियां त इन ॻाल्हि जी तोरी अव्हां क्लियरेंस कयो त छा अव्हां जी वालदा पहिरियां को हिसो वठी वई उन्हनि खां? साईं उन बिल्कुलु मां तव्हांखे जवाबु ॾियां थो। ॾिसो वॾेरी ॻाल्हियुनि टे थी करे हिकु दफ़ो हुन कई त बाबा वसियत, वरी वसियत में पाण ई चए वेठी त हिननि जी वालदा मौजूदु न हुई, कैंसिल थी वई वसियत, हिते सुञाण दुरूं ॿुधंदड़ दुरूं सभु ॼाणींदियूं त हिन में हुनजो को ताक़तवर इशू न आहे। उन खां पोइ उहा चए थी भई मुख़्तलिफ़ माण्हुनि जा वॾेरनि जा नाला थी खणे जिन में के ज़िंदा आहिनि, के वफ़ात करे विया आहिनि, बाबा हुन वटि फ़ैसिलो थियो, हुन वटि फ़ैसिलो थियो ऐं पंहिंजे माना जेके ॻाल्हियूं आहिनि उहे पेश थी करे, लेकिन असां वटि सभु सबूत आहिनि त 1993 में जॾहिं खातो ठहिरायो वियो आहे त उन में शरई हिसो लिखियल आहे त धीउ जो हेतिरो, पुट जो हेतिरो, पोटे जो हेतिरो ऐं जेको आहे सो घरवारीअ जो हेतिरो, त उन टाइम जॾहिं हिसा शरीयत जे मुताबिक़ लिखिया विया आहिनि त हीअ पंहिंजे मर्ज़ीअ सां या मां पंहिंजे मर्ज़ीअ सां कंहिंखे न छॾाए सघां थो, न कंहिंखां वठी सघां थो, न हिकु यतीम ॿिए कंहिंखे हक़ ॾेई सघे थो, न कंहिंजो खाई सघे थो, इहो मां न पर क़ुर फरमाए थो। अलाह ताला जे तरफ़ां हिसा मुक़रर थियल आहिनि, जेके मासी नाज़ू पढ़ियल लिखियल आहे, मुंहिंजी मां अनपढ़ हुई ऐं उहे मासी नाज़ू पंहिंजी मर्ज़ी सां उन टाइम शरीयत मुताबिक़ ठहिराया आहिनि, उन में कंहिं फ़ैसिले जो ज़िक्र न आहे, कंहिं वसियत जो ज़िक्र न आहे, लेकिन जॾहिं घुरूं था त बहाना कया था वञनि त बाबा फ़ैसिला हुआ, बाबा वसियतूं बाबा जे हुयूं त 1993 में तव्हां मेंशन कराए छॾियो आहे त अॼु असांजी वालदा तव्हां खां घुरण जे लाइक़ु त न हुजे। उन खां पोइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते 2004 में हिकिड़ी रजिस्ट्री चेंज थी थिए जंहिंमें मासी नाज़ू पंहिंजी तस्वीर वाज़े आहे उहा ज़बरदस्ती एडमिट करे लॻाए, माना कंहिंजी बग़ैर परवाह जे कंहिं ग़रीब ऐं मज़लूम ते ज़ुल्म करे उन जी गैर मौजूदगीअ में उन जे तस्वीर जे ॿिया पंहिंजी लॻाए डिटेल असांजी वालदा जी लिखाए उन खाते जी रजिस्ट्री पंहिंजे नाले थी कराए। वरी हिकिड़ो खातो काज़ी अहमद मेन रोड ते असांजो घरु आहे, असांजो सभु गॾु जॉइंट फैमिली हुई असांजे नाना जी, उन घर जो हिसो आहे त उन में जॾहिं 2006 में ठहिरायो थो वञे 7 में खातो त उन में असांजी माउ खे वारिस ई न ॼाणायो वियो आहे। इहा कहिड़ी शरीयत आहे, इहो कहिड़ो फ़ैसिलो आहे ऐं इहा कहिड़ी वसियत आहे जंहिं तहत मासी नाज़ू विरासतूं कयूं आहिनि। असां ज़ुल्म आहे, असांखे 30 साल वेहण जो घर जो सिर्फ़ु इहो सबबु हो त असांजे ख़ानदान में मुंहिंजो मामो शहीद थियल आहे, मुंहिंजो ॾाॾो शहीद थियल आहे, मुंहिंजो नाना रेस हाजी ख़ुदा बख़्श ख़ान दुनिया गवाह उन 6 महीना 9 महीना जेल काटियो ऐं जेल मां हू लाश थी निकितो जेको इलाज जे लाइक़ु न हो, कुझु ॾींहं ज़िंदा रहण बाद हू बि वफ़ात करे। वॾी महिरबानी सोहेल प्रोग्राम में जॉइन करण लाइ। सोहेल धारेजो जी ॻाल्हियूं ॿुधी, हुनजो इहो चवणु आहे त हुनजी जेका ख़ाला आहे उहा वॾेरी नाज़ो उन्हनि खे मिल्कियत जो हिसो नथी ॾिए ऐं हुनजी जेका वालदा आहे गुल बीबी उहा अनपढ़ियल आहे, जॾहिं त वॾेरी नाज़ो पढ़ियल लिखियल आहे। जॾहिं त 2004 में जेका रजिस्ट्री थी हुई उन में जेको आहे त वॾेरी नाज़ो जेको आहे त हुनजी माउ जी जेका डिटेल ई उन में हुन तस्वीर पंहिंजी हणाए करे उहो जेको खातो आहे उहो चेंज करायो। इन समूरे मामले ते हिन वक़्तु असां टेलीफोन ते वॾेरी नाज़ो धारेजो सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी अवां जी जेका भाणेजी आहे रेहाना धारेजो, उन अवां मथां FIR दाख़िल कई आहे, हुनजो इहो चवणु आहे त उनजे मथां अवां तशदुद करायो आहे, जॾहिं त उनजी वालदा जेका आहे गुल बीबी ऐं अवां जो मिल्कियत जे मामले तां काफ़ी अरसे खां मामिलो हले पियो। त अवां ॿुधाइजो
त इहो मामिलो किथां शुरू थियो ऐं अवां उन्हनि खे मिल्कियत जो हिसो छाजे करे न आहे ॾिनो या हू अवां खां मिल्कियत जो हिसो वठी विया आहिनि? अदा मुंहिंजे वालिद साहब जेको आहे 93 में फोत थियो हो। जी अदी। जॾहिं वालिद फोत थियो त हुननि जे नाले ते जेका प्रॉपर्टी हुई तव्हांखे ख़बर आहे त सही सिधी ॻाल्हि आहे हुनजो फोती खातो ठहियो हूंदो। सही। 93 में मुंहिंजी भेण गुल बीबीअ खे ज़मीन जो हिसो जॻह जो हिसो जान मोहम्मद ॾैरीअ फ़ैसिलो करे उन जे फ़ैसिले ते पाण बीठी आहे। 93 में असांजो वालिद फोत थियो। वालिद फोत थियण खां पोइ जेको आहे फोती खाता ठहिया। उन खां पोइ असांजे वालिद जी वसियत हुई जेका असांजी भेण न मञी। उन खां पोइ हुन बग़ावत कई। उन खां पोइ जान मोहम्मद ॾैरी जेको MPA ख़ान मोहम्मद ॾैरीअ जो वालिद साहब आहे उन फ़ैसिलो कयो ऐं असांजे भेण खे जेको जॻहनि जो हिसो उहो मिलियो ऐं पंहिंजी ज़मीन मिली जेका हुन खपाए छॾी आहे। 33 साल पहिरीं असां खां हूअ हर मिल्कियत जो हिसो वठी चुकी आहे ऐं जेके असां वटि लिखतूं मौजूदु आहिनि। ऐं हाणे साल पहिरीं हुन असां ते सिविल कई आहे त दुबारा मूंखे मिल्कियत ॾियो। मुंहिंजे वालिद साहब जे नाले का बि प्रॉपर्टी ज़मीन न रही आहे। तव्हांखे जीअं ख़बर आहे त मूं पंहिंजे ज़मीनुनि ते कब्ज़ा थिया उहे छॾाया पंहिंजे जिद्दोजहद महिनत सां। उन ज़मीनुनि खे ॿीणो चोड़ो कयो आहे। हाणे उन जे करे मुंहिंजे भेण खे तकलीफ़ थी आहे। बाक़ी अदा मूं वटि मुंहिंजे भेण जो को बि हिसो न आहे। अदी हो चवनि था त 2004 में जेका मां रजिस्ट्री कराई आहे उन में जेका गुल बीबी आहे उनजी जेका डिटेल आहे पर उन में जेको खातो अवां चेंज करायो आहे त तस्वीर अवां जी लॻल आहे। अदा उहा थी सघे थो ग़लतफ़हमीअ में हुजे या हुननि पाण ॾिनी हुजे। इहो को एॾो वॾो इशू त कोन्हे न। जॾहिं पाण विया आहिनि सिविल में त उहो शायदि कोर्ट ई हल कंदी न। असांखे को एतिराज़ त कोन्हे न। असां को एतिराज़ ई कोन कयो आहे। बाबा तव्हां कोर्ट में वञो जंहिं शइ ते तव्हांखे इशू आहे तव्हां कोर्ट ते वञो। बाक़ी हुननि पंहिंजे तव्हां सोचियो त एतिरा माण्हू जेके हिन FIR कटराई आहे रिहाना जो जहिड़ो पंहिंजे ससु सां ऐं पंहिंजे ॾेर सां थियो पिए। असांखे हुननि फोन करे घुरायो त हीअ छोकिरी हुनजे ससु फोन कई त हीअ छोकिरी मूंखे बि मारियो अथसि पंहिंजे पाण खे ढक हणी चए पई त मां तव्हां ते FIR थी करायां तव्हां अचो हेॾा असांजी हालत अचे ॾिसो। असां वियासीं त हुन छोकिरी असांखे उहे ई गारियूं ऐं एतिरी हुन छोकिरी अदा पंहिंजे ससु सां बदतमीज़ी वेठे कई पंहिंजे ॾेर सां। पर हुनखे न पंहिंजे मुड़ुस कुझु चयो पिए न हुनजे हिकिड़ो ॿियो ॾेर हो उन्हनि कुझु चयो पिए या त उन्हनि जो ड्रामो हो छा हो असांखे घुराए इन्वॉल्व करे हुन में FIR कराइण जो। तव्हां सोचो त जेतिरा माण्हू हिननि ॾिना आहिनि एतिरनि माण्हुनि वटि पिस्टल खणी असां हिकिड़ी छोकिरीअ ते हमिलो करणु वेंदासीं हुनजे घर में। कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे। 4-5 माण्हू पिस्टल खणंदा रिपीटर खणंदा लठियूं खणंदा ऐं हिकिड़ी छोकिरीअ सां वञी विढ़ंदा। ज़ाहिर आहे इहो इल्ज़ाम आहे मुंहिंजे साख खे ख़राब करण लाइ। पर उहो आहे त सच सच थींदो कूड़ कूड़ थींदो। हुननि जेका पहिरीं स्टेटमेंट ॾिनी उन में हुन पंहिंजे ससु जो नालो ॾिनो मुड़ुस जो ॾेरनि जो। वरी जॾहिं हुन सिंध TV खे इंटरव्यू ॾिनो था एहतिजाज कयो आहे त हुन सिर्फ़ु असांजा नाला ॾिना आहिनि। उनजो कूड़ त उते ई ज़ाहिर थी वियो आहे। हिकिड़ी 3 वीडियो असां शेयर कई आहे जेका हुननि हॉस्पिटल तां अची वरी घर में खिलनि पिया उहा उतां पोइ जी वीडियो आहे। त उन्हनि खे जेको उन्हनि कूड़ ॻाल्हायो आहे उहो उन्हनि जो कूड़ साम्हूं ज़ाहिर थी वियो आहे। उन्हनि मेडिकल सर्टिफिकेट वरितो उन में को हुनखे धक कोन्हे को निशान कोन्हे को। त उन्हनि माण्हुनि खे असां कुझु बि नथा चई सघूं। बसि उन्हनि खे अलाह साईं हिदायत ॾे। बाक़ी अदी जेको सोहेल दारे जो आहे हुन इहो चयो त गुज़िरियल 15 सालनि खां मां पंहिंजी ख़ाला वॾेरी नाज़ो खे चवां पियो त असांखे पंहिंजी मिल्कियत जो हिसो ॾियनि पर हू मुसलसल बहाना कनि पिया त अॼु को बीमार आहे या कंहिंजी शादी आहे अव्हांखे ॾींदासीं। मुसलसल 15 साल बिल्कुलु कूड़ पियो वञे। मूं वटि जॾहिं हिसो आहे ई कोन्हे त मां ॾींदसि छा। त उहो कूड़ पियो वञे मां छो बहाना कंदसि। जॾहिं 15 साल तव्हां सोचो न 15 साल इंतज़ारु कयो त 15 साल पहिरीं कंहिं मीडिया ते वञी आहे कंहिं वॾेरे वटि दाई वञी आहे कंहिं कोर्ट में वञी आहे कंहिं थाणे ते वञी आहे न। तव्हां ॿुधायो केरु 15 साल इंतज़ारु कंदो। कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे। हिसाब लॻायो। वॾी महिरबानी अदी प्रोग्राम में जॉइन करण लाइ। वॾेरी नाज़ो दारे जो बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु आहे त हुनजी जेका भेण आहे गुल बीबी
उहा हुन खां मिल्कियत जो जेको हिसो आहे उहा वठी वई आहे। हिन वक़्तु सिविल सूट जेको आहे केस हले पियो, जेकॾहिं अदालत सॻोरी को फ़ैसिलो ॾींदी त हू क़बूलु कंदी, उन्हनि खे मिल्कियत जो हिसो जेको आहे ॾींदी। ऐं हिन वक़्तु हुनजे मथां जेका FIR दाख़िल थियल आहे त उहा बि जेका आहे कूड़ी आहे। ॾिसजे त पुलिस इन समूरे मामले जी इन्वेस्टिगेशन कंदी, उन में छा थो थिए। पंहिंजे मेज़बान अब्दुल ख़ालिक मंगीअ खे अॻे प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।